पूरब तिसके दो भाई पूरब तिस गए दो भाई जहाँ धनुमख हित भूमि बनाई हित भूमि बनाई अति विस्तार चारु गजधारी अति विस्तार चारु गजधारी विमल वेदिका रुचिर सवारी विमल वेदिका रुचिर सवारी पूरब तिस गए दो भाई जहाँ धनुमख हित भूमि बनाई जहाँ धनुमख हित भूमि बनाई। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं श्री रामचरितमानस जे सत्संग में। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। टियों ॾींहुं असां ॿुधोसीं भगवान श्री राम जनकपुर में गलियुनि में घुमे पियो लक्ष्मण सां गॾु, त सभु जनकवासी आनंदित थिया, सुखी थिया। तुलसीदास लिखियो, कौशल्या सुत सो सुख खानी, नाम राम धनु सायक पानी। राम सुखन जी खान आहे। खान जो अर्थ आहे खदान। कोयले जी खान भी थींदी आहे, हीरे जी खान भी, सोन जी खान भी, ऐं ॿियनि अनमोल रतननि जी खान थींदी आहे। जोहरीअ जी दुकान ते अलॻि अलॻि हीरा मोती पिया हुजनि, उहे ॾाढा अनमोल क़ीमती लॻंदा आहिनि।
हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, पर दुकानदार वटि अचण खां पहिरीं उहे किथे ॿिए हंधि हूंदा आहिनि। जितां दुकानदार वठंदो आहे उन खां पहिरीं किथे ॿिए हंधि हूंदा आहिनि, पर मूल उद्गम स्थान आहे उनजो खदान। खदान में ऐं शोरूम में फ़र्क़ु आहे। हिकु शोरूम में मात्रा थोड़ी आहे, खदान में अनेक असीमित शयूं आहिनि, वञ कढंदो। पर ॿी ॻाल्हि आहे कि शोरूम में तराशे करे रखियो वियो आहे ऐं खदान मां कचो निकिरंदो आहे। त बार बार भॻवान खे खान ई चयो वियो आहे, खदान सुख जी। त हिकु इन जो अर्थ इहो आहे कि सॼे ब्रह्मांड में जेतिरा बि सुख आहिनि उहे सभु राम मां निकिता आहिनि, भगवान मां ई निकिता आहिनि। कंहिं बि प्रकार जो सुख, चाहे लौकिक चाहे पारलौकिक, उन जो मूल खान आहे भगवान। उन मां सभु सुख निकिता आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि, भगवान जो जेको सुख आहे उहो बिना पक्षपात जे सभिनि खे बराबरि मिलंदो आहे, कोई भेदभाव न। दुकानदार त उनखे ई ॾींदो शइ जेको पैसा ॾींदो, पर भगवान जो जेको आनंद आहे, सुख आहे, वो सभिनि खे बराबरि। सूर्य जी रोशनी जीअं सभिनि खे सम बराबरि, तीअं भगवान जो बि जेको असांजे मथां उपकार आहे, मनुष्य जन्म ॾिनई ऐं पालना करे रहियो आहे अञा ताईं, उहो सभिनि जे लाइ बराबरि। त उहो सुखनि जी खान आहे। अहिड़ो प्रभु श्री राम सुख जी खान जनकपुर वासियुनि खे सुख ॾेई रहियो। पोइ अॻिते हलिया। लक्ष्मण राम खे थो चए कि हिते सुभाणे धनुष यज्ञ थियणो आहे, ॾिसी अचूं छा उहो किथे आहे। त राम उन्हनि ॿारनि खां थो पुछे, जेके ॿार घुमाइनि पिया हथ वठी करे, कि भाई जेको सुभाणे यज्ञ थियणो आहे, धनुष यज्ञ, उहो के अंदर महल में न हो, उहो ओपन हो, जीअं दशहरा मैदान। जीअं रावण दशहरो थिए त नंढा ॿार रावण पहिरियों ई ॾिसण वेंदा आहिनि कि तयारी किथे पहुती, रावण आयो आहे या न आयो आहे। त उहा तयारी ॾिसण जे लाइ राम ॿारनि खां थो पुछे, धनुष यज्ञ ॾेखारींदा कहिड़े हंधि आहे। त छोकिरा चवनि था, हा हलो पूरब दिशा जे तरफ़। पूरब दिस गए दो भाई, जहां धनु मख हित भूमि बनाई। जिते धनुष यज्ञ जे लाइ भूमि ठाही वई हुई, सुंदर रंग भूमि जंहिंखे चइजे। अति विस्तार चारू गच ढारी, बिमल बेदिका रुचिर संवारी। उहो जेको रंग भूमि हुई ॾाढी वॾी समतल कई वई हुई ऐं उनजे चारों तरफ़ वेहण जी व्यवस्था ईअं हुई कि कोई किथे बि वेहे, उहा विच वारी जॻह नज़र अचे जिते धनुष रखजंदो, अञा रखियो न वियो आहे। जिते धनुष हूंदो उन आसपास राजा महाराजाऊं वेहंदा, राजा जनक पंहिंजे सिंहासन ते वेहंदो, ऋषि मुनि किथे वेहंदा, उहे जॻहियूं बि निश्चित, आम माण्हू किथे वेहंदा, उहे जॻहियूं निश्चित। ईअं सम्झो जीअं भारत भवन जो हाल आहे, ॾिठो अथव भारत भवन भोपाल जो, विच में हू हूंदो आहे ऐं चारों तरफ़ कुर्सियूं, उहे कुर्सियूं बि ऊंचाईअ ते, जीअं सम्झो सरोवर हुजे कोई, ॾाकणुनि खां हेठि लही सरोवर में वञिबो आहे। तीअं हीअ रंग भूमि ॾाढे वॾे विस्तार में हुई, ॾाढे वॾे मैदान ते। चऊं दिस कंचन मंच विसाला,
रचे जहां बैठे मही पाला, तेही पाछे समीप चहु पासा, अपर मंच मंडली बिलासा। कछुक ऊंच सब भांति सुहाई, बैठई नगर लोग चह जाई। तिनके निकट विशाल सुहाए, धवल धाम बहु बरन बनाए। तो वो वर्णन आ कि अनेक प्रकार सुंदरता सां वो सजायो वियो आहे। रंगमंच, रंगभूमि, जहां बैठे देखहि सब नारी, जथा जोग निज कुल अनुहारी। स्त्रियुनि जे लाइ बि व्यवस्था हुई वेहण जी, पुरुषनि जे लाइ बि हुई। ईअं न हो कि स्त्रियुनि खे परमिशन न आहे अचण जी। असांजो सनातन धर्म उदार रहियो आहे, त स्त्रियुनि जे लाइ बि जॻह व्यवस्था, पुरुषनि जे लाइ बि कोई हू न भेदभाव। हाणे ॿार जेके आहिनि से राम खे ॾेखारनि था। पुर बालक कहे कहे मृद बचना, सादर प्रभु ही देखावई रचना। उहे नंढा नंढा ॿार राम खे पंहिंजी ॿाराणी ॿोलीअ में ॿुधाइनि था कि हिते राजा वेहंदा, हिते संत वेहंदा, हिते आम माण्हू वेहंदा। ॾाढो वॾो आयोजन थियण वारो आहे, ॾाढो सुठो। इन खां पहिरीं कॾहिं थियो ई कोन्हे। असांजे राजा जी धीउ आहे सीता, उन जी शादी उन सां ई थींदी। ईअं सभु ॿार पंहिंजूं पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया था राम खे, ऐं इन ई बहाने उहे ॿार राम खे स्पर्श पिया था कनि। उन्हनि खे सुठो थो लॻे, राम खे बहाने सां टच पिया था कनि, पर उन्हनि खे बार बार सुठो थो लॻे। छो त राम जी देह बि चिन्मय देह हुई, सामान्य न हो शरीर राम लक्ष्मण जो, दिव्य देह हुई। सब शिशु एह मिस प्रेम बस, परस मनोहर गात। तन पुल कहे अति हर्ष हिया, देख देख दो भ्रात, देख देख दो भ्रात। शिशु सब राम प्रेम बस जाने, प्रीति समेत निकेत बखाने। राम सिया राम, सिया राम, जय जय राम। राम सिया राम, निज निज रुचि सब लेह बुलाई, सहित स्नेह जाए दो भाई। राम सिया राम, उन्हनि ॿारनि जी प्रेम भरियल वाणी ॿुधी करे राम बि मुस्कुराए करे प्रसन्नता सां उन्हनि खे प्रतिक्रिया ॾेई रहियो आहे। प्रतिक्रिया ॾियण, जबकि राम खे त सभु ख़बर आहे, तब प्रेम जे वश, भगतनि जे वश भगवान उन्हनि जी ॿोलीअ में ई जवाबु ॾींदो आहे। त उन्हनि जे प्रेम जे वश उन्हनि खे प्रतिक्रिया तो ॾे राम कि हाँ, अच्छा हाँ। राम ईअं तो ॻाल्हाए। ॿार अञा ख़ुशि था थी वञनि कि असां महत्वपूर्ण आहियूं, असां कुझु ॿुधायोसीं राम खे। शिशु सब राम प्रेम बस जाने, प्रीति समेत निकेत बखाने। त राम बि प्रशंसा करण लॻो उन्हनि जॻहियुनि जी, जेके जॻहियूं ॿार ॾेखारनि था। त ॿारनि जो उत्साह अञा वधी वियो। पोइ ॿार त अञा हाणे हुजत सां ॻाल्हाइण लॻा
निज निज रुचि सब लेहे बोलाई। जंहिंखे अचे पियो राम खे कोई सॾु पियो करे या कोई राम ॾे अॻियां हली पियो वञे, ऐं राम लक्ष्मण ओॾां वञनि बि पिया। कोई छोकिरो सॾु करे पियो उन्हनि खे कुझु ॾेखारण लाइ कि हेॾां अचो हीअ शइ ॾिसो, त वञनि बि पिया। छा तव्हां करे सघंदा? अॼु जो इंसान एतिरो होशियार आहे, एतिरो चालाक आहे, जो कंहिंजे प्रेम जी भाषा खे हू सम्झंदो ना सम्झी। कोई प्रेम सां भाव सां ॻाल्हाए त उनखे चवंदो अञा हिनखे अकुल कोन्हे। त राम खां सिखूं असां कि असांखे ख़बर बि आहे, त बि असां कंहिंजी ॻाल्हि रखण जे लाइ त आदर त ॾियूं उनजी ॻाल्हि खे, उनजी ख़ुशी छो भंग कयूं। ज्ञानी हूंदे बि अज्ञानी सॾायूं, इहा ई आहे सचे ज्ञान जी निशानी। सभु पतो हुजण खां पोइ बि असां हर कंहिंसां एडजस्ट थी वञूं, ख़बर हुअण खां पोइ बि। त राम सभिनीनि खे प्रतिक्रिया ॾे पियो थो, उन्हनि जे अनुसार उन्हनि खे जवाब ॾे पियो थो। जे तव्हां बि श्रोता, मूंखे लॻंदो आहे कॾहिं कॾहिं तव्हांखे ख़बर सभु हूंदी आहे, पर उदारता जे करे हा में हा मिलाईंदा आहियो। पतो सभु हूंदो अथव, पर कॾहिं कॾहिं भाई ठीकु आहे ॻाल्हि रखण लाइ कि हीउ चए थो त हल करीस ख़ुशि, पर कॾहिं ओवर थी वेंदो आहे। मूंखे ख़ुशि करण लाइ ॾाढा माण्हू कंहिंजी बुराई शुरू थी वेंदा आहिनि करण। चवंदा आहिनि तव्हां बि त बुराई पिया कयो जलेबीअ जी। मां बुराई कॾहिं कई? मां विश्लेषण कयो, तव्हां बुराई सम्झी वरितव, पोइ मूंखे ख़ुशि करण जे लाइ जलेबीअ जी बुराई, ऐं उहा बि पर्सनल के पर्सनल जी बुराई कंदा आहियो, जबकि मां पर्सनल कोन कंदो आहियां कंहिंजो विश्लेषण। त एॾी बि उदारता न ॾेखारिजो, बसि ॿुधो इहा ई काफ़ी आहे। राम उदारता पियो थो ॾेखारे, ॿुधे पियो थो उन्हनि जी ॻाल्हि मन लॻाए करे। राम देखा वही अनुज रचना, कहे मृद मधोहर मधुर मनोहर बचना। राम लक्ष्मण खे तो ॾेखारे उहे शयूं कि लक्ष्मण हीअ ॾिस केॾी सुठी शइ ठाही अथनि, हीअ त गजब ठाहियो अथनि। उते तुलसीदास लिखे थो कि जंहिंजे आज्ञा सां माया हिकु लव में निमेश में सृष्टियुनि जी रचना करे छॾींदी आहे, ब्रह्मांड ठाहे छॾींदी आहे माया, उहो राम हिकु नंढड़ी यज्ञशाला पियो थो ॾिसे एॾी उत्सुकता सां। लव निमेश महु भुवन निकाया, रचय जासु अनुशासन माया। जंहिंजे आज्ञा सां आज्ञा पाए करे माया ब्रह्मांड जी रचना कंदी आहे। अनेक ब्रह्मांड, अनेक सौर मंडल, अनेक यूनिवर्सिटियूं, यूनिवर्सल, अनेक आकाश गंगाऊं, ऐं वरी नष्ट बि करे छॾींदी आहे माया। हुन जे लाइ त हिकु क्षण जी ॻाल्हि आहे, परमात्मा जे लाइ सृष्टि जो जेको विकास क्रम आहे, वैज्ञानिक चवंदा आहिनि कि धीरे 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 विकास थियो आहे, धीरे धीरे। माना पहिरीं एतिरी सुविधा न हुई, एतिरी संपन्नता न हुई, पोइ धीरे धीरे इहो वैज्ञानिक जेको चवंदा आहिनि, इहो उन्हनि जो आकलन 5000 साल पहिरीं जो आहे। खोजबीन कंदा आहिनि त उन्हनि खे नज़र ईंदो आहे कि 4-5 हज़ार साल पहिरीं ताईं जो शयूं मिलनि थियूं। उन खां पहिरीं कुझु नथो मिले त माना कुझु हूंदो ई कोन। ऐं माण्हू सोचे थो 100 साल पहिरीं कहिड़ो ज़मानो हो ऐं हाणे कहिड़ो आहे, माना सुविधाजनक आहे हींअर, त 5000 साल पहिरीं कुझु कोन रहियो हूंदो। इहो वैज्ञानिकनि जो इनखे चइबो आहे विकास क्रम। भाई धीरे 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 विकास थियो आहे, तरक़ी थी आहे। पर असांजो अध्यात्म छा थो चए कि अहिड़ा अनेक विकास थी करे नष्ट थी विया, वरी खां विकास थियो।
महाभारत जे युग में, द्वापर युग में जेके आविष्कार थिया हुआ, जेके शयूं हुयूं, से अञा ताईं वैज्ञानिक कोन ठाहे सघिया आहिनि। अस्त्र शस्त्र हुआ, विमान भी हो, ऐं ॿिए बि शक्तियूं हुयूं। हिकु संपन्न सभ्यता हुई भारत में द्वापर युग में, पर सभु नष्ट थी वियो महाभारत जे युद्ध में। हे अहिड़ो युद्ध थियो हो महाभारत जो अॼु ताईं न कॾहिं थियो आहे, न थींदो। कुरुक्षेत्र में वॾो युद्ध थियो हो। उन में हिकु सभ्यता सम्झो नष्ट थी वई, सभु ख़त्म थी वियो। जेतिरी तरक़ी थी हुई, जेतिरी उन्नति हुई, उहो सभु नष्ट थी वियो। पोइ वरी नईं सईं शुरूआत थी आहे ज़ीरो खां। त वैज्ञानिकनि खे उहा रुगो ख़बर आहे जेका ज़ीरो खां शुरूआत थी। त हुननि खे लॻे थो 5000 साल पहिरीं अगरि हीअं हो त 10,000 साल पहिरीं त असां गुफ़ाउनि में रहंदा हूंदासीं, पर ईअं न आहे। असांजो सृष्टि क्रम कान्हे, युग क्रम आहे। युग मटिजी वेंदो आहे, पोइ नईं सईं शुरूआत थींदी आहे। त असांजा शास्त्र चवनि था ही अनेक दफ़ा सृष्टि ठही आहे, वरी नष्ट थी आहे, वरी पैदा थी आहे, वरी नष्ट थी आहे, उन्नतीअ ते पहुची करे वरी ख़त्म थी वेंदी आहे। त जंहिं भॻवान जे इशारे मात्र सां इहे सभ्यताऊं ठहंदियूं आहिनि, सृष्टियूं ठहंदियूं आहिनि, नष्ट थी वेंदियूं आहिनि, उहो राम अॼु यज्ञशाला पियो थो ॾिसे ऐं लक्ष्मण खे पियो थो ॾेखारे। भगत हेतु सोई दीन दयाला, चितवत चकित धनुष मखशाला। हैरान थी करे पियो थो ॾिसे। पोइ वरी राम लक्ष्मण खे चएसि थो, अरे लक्ष्मण देर थी वई, हुतां निकिता आहियूं गुरुअ खां आज्ञा पाए करे, हल जल्दी हलूं। हाणे राति थी चुकी हुई, राति जो पहिरियों पहर शुरू थियो, अंधेरो थियो, अंधेरो थियण लॻो, संझा थी। तॾहिं ध्यानु आयो ऐं डपु लॻण लॻो, जान विलंब त्रास मन माही, कौतुक देख चले गुरु पाही। राम उन्हनि ॿारनि खे चए थो कि हाणे असां वञूं था। ॿारनि जी वीचारनि जी इच्छा ई न थिए कि वञनि किथे, मायूस थी विया वीचारा। त राम उन्हनि खे सम्झाइण लॻो, कहे बातें मृदु मधुर सुहाई, किए बिदा बालक बरियाई। ॿार चवनि था चङो असां तव्हां सां गॾु हलूं था ओसि ताईं। हाणे राम लक्ष्मण हलनि पिया वापसि जिते रहियल हुआ, सदन में, सुंदर सदन में। ॿार उन्हनि सां गॾु गॾु हलनि पिया। ॿारनि खे ख़बर हुई कि उन महल जे अंदरि अचणु कोन ॾींदा असांखे, त जेसि ताईं वञी सघूं हिननि सां गॾु वञूं। हेॾा राम लक्ष्मण खे चएसि थो जल्दी हल, डपु गुरु नाराज़ न थिए। उते बि तुलसीदास लिखे थो, जासू त्रास डर कऊं डर होई। राम अॼु डिॼे पियो थो, जंहिंजे डप खां डप बि डिॼंदो आहे। तुलसीदास तो लिखे डप बि डिॼंदो आहे, उहो राम छाजे करे पियो थो डिॼे, भजन प्रभाव देखावत सोई। इहो भजन जो प्रभाव आहे। जेके भगवान जो भजन कनि था, भगवान सां प्यार कनि था, भगवान जूं कथाऊं ॿुधनि था, राम उन्हनि जे वस में आहे, उन्हनि जो डपु लॻंदो अथसि। तॾहिं राम लक्ष्मण आया। सभयस प्रेम विनीत अति, सकुच सहित दो भाई। गुरुपद पंकज नाय सिर, बैठे आयस पाए, बैठे आयस पाए। हू त भयभीत थी करे गुरुनि खे पेरे था पवन विश्वामित्र खे, पर राम खे ॾिसी करे केरु क्रोध कंदो।
विश्वामित्र मुस्कुराए करे तो चए अची विया, ॾिसी आया नगर? हू चवनि था हा साईं। हाणे विश्वामित्र चए तो वियो सत्संग कंदासीं। सत्संग, ऋषि सत्संग जे बिना न रही सघंदो हो अॻे, ऐं आम माण्हुनि जे लाइ बि मनोरंजन जो बि साधन हो त सत्संग ई हो। ऐं राति जो थींदो हो सत्संग। त हिते हींअर सत्संग तो शुरू थिए। निष्प्रवेश मुनि आयस दीना, सबहि संध्या बंदन कीना, कहत कथा इतिहास पुरानी, रुचिर रजनी जुग जाम सिरानी। ऋषि विश्वामित्र वेठो व्यास गद्दीअ ते, ॿिया मुनि भी वेठा, राम लक्ष्मण भी वेठा। सत्संग शुरू थी वियो। अॻे राति जो सत्संग थींदा हुआ बैरागढ़ में भी, किथे पाठ भी रखबो हो, सप्ताह पाठ। त सत्संग राति जो, छो त सभु फ्री हूंदा आहिनि, जेंट्स भी दुकान तां अची करे फ्री। पोइ वरी हाणे हर कंहिं वटि घर में टीवी आ, मोबाइल आ, रूटीन चेंज आ हर कंहिंजो। त सत्संग हाणे राति जो न थींदा आहिनि, न त सिंध में त सॼी सॼी राति। मां इन करे तो चवां, विश्वामित्र घणी देर सत्संग कयो हूंदो। राति जो 12 बजे ताईं उहो सत्संग हलियो इन्हनि जो। एतिरी 2 घड़ियूं, 2 पहर इन्हनि जो सत्संग हलियो ऐं ख़बर ई न पई, कोई बोर न थियो। सिंध में अॼु भी जेके माण्हू आहिनि राति भर जागी मंदरनि में, टिकाणनि में सॼी सॼी राति उहो वेठा हूंदा आहिनि, भजन कीर्तन सत्संग। छो त उते ॿिए शयूं आहिनि ई कोन। हुननि खे एतिरी बि आज़ादी कान्हे कि राति जो घुमण निकिरण किथे। हुननि खे वेहणो आहे त दरबार में वञो, आनंद सां भजन वजन ॻायो, सत्संग ॿुधो। त वरी उन युग में पाण पहुची वियासीं। हिते सत्संग शुरू थी वियो। विश्वामित्र राति जो समय आहे, सुंदर कथाऊं पियो थो ॿुधाए, प्रवचन पियो थो करे, आनंद पियो थो थिए। सत्संग में आनंद त हूंदो ई आहे। आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे। सत्संग दुखड़ा निवारे निवारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे। वड भागी ईंदो काहे, घुर्ज ज्ञान जी जंहिंखे आहे। को वड भागी ईंदो काहे, घुर्ज ज्ञान जी जंहिंखे ॿियो जग वेठो विसारे विसारे, आहे 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 आनंद सतगुर द्वारे, आहे आहे।
दुनिया दुख सां भरिया, कहे विरले वट सुख जी ज़रिया। सारी दुनिया दुख सां भरिया, कहे विरले वट सुख जी ज़रिया। ॾिठो ज्ञान दीपक जिन बारे आबारे, आहे 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 आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे। सत्संग दुखड़ा निवारे निवारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे। लालण जी दिलड़ी लगिया, भोगन खा जंहिंजी दिलड़ी भगिया। कहे लालण जी दिलड़ी लगिया, भोगन खा जंहिंजी दिलड़ी भगिया। बी खलकत वेठी विसारे विसारे, आहे 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 आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे। सत्संग दुखड़ा निवारे निवारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे। सिकवारन लाए सतगुर दर थई, घुमण फिरण लाए उहो ई घर थई। सिकवारन लाए गुरुअ जो दर थई, घुमण फिरण लाए सोई घर थई। माधव से गुरुमुख प्यारे प्यारे, आहे 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 आनंद सतगुर द्वारे, आहे आहे आनंद सतगुर द्वारे, आहे आहे। अच्छा बजाया किसने? इसने। आहे आहे आनंद सतगुर द्वारे, इहो ई त अथव आनंद। थोड़ो बि होश हुजेव न तव्हांखे त सम्झ में अचेव आनंद आख़िर कहिड़ो सत्संग जो। अलाए कॾहिं असांजा सिंधी माण्हू सम्झंदा, कॾहिं इहा ॻाल्हि सम्झंदा कि सत्संग साध्य कान्हे, सत्संग कोई उपकरण कान्हे, बल्कि सत्संग सभिनी कर्मनि सुठनि साधननि जो फल आहे, आख़िरी। इहो सिंधी अलाए कॾहिं सम्झंदा। मुंहिंजो इहो सुपिनो आहे कि कॾहिं ईअं थींदो कि सिंधी माण्हू सत्संग खे साधन न ठाहींदा। हींअर ताईं छा थी रहियो आहे? कल्ह हिकु माई ॿुधाए पई जलेबियुनि जे लाइ अची वई जलेबी, पर उहो कोन आई आहे।
चए पई हिकु जलेबी मूं वटि आई ऐं उहा माई वेठी आहे जंहिं चयो इहो, चई हिकु जलेबी आई ऐं मूंखे चई तूं 40 ॾींहं असांजो सत्संग अटेंड कर, तुंहिंजो कमु न थिए मूंखे चइजां। ईअं ई हो न, लिको छो था, ईअं ई चई न। हा, हिते डप कंहिं खाए भाई। हा, जलेबी भाई थी चए, दादी हुजे हा त ॿुधे हा उहा बि वीचारी। ॿुधायो, जंहिंखे चवनि ऊंचो, जेके चवनि ऊंचो ज्ञान एंड आख़िरी, उन्हनि वटि छा पियो थो हले? चोरीअ छिपे कि तू 40 दिन बस हमारे सत्संग में, तेरा काम नहीं हो, मेरा नाम रेखा से बदल के जलेबी कर देना। एॾी दावे सां थी उहा माई चए। इन जो मतिलबु सिंधियुनि में मायूं जिते बि वञनि पे थियूं सत्संग में, कंहिं बि सत्संग में, कंहिं बि पंथ में, कंहिं बि वेले में, छाजे लाइ पे थियूं वञनि? उहे सोचनि थियूं हिते वञण सां पोइ कुझु मिलंदो, हा न। त मां हिते गंगा धाम में तव्हांखे थोरो दिमाग़ खोलियांव। हिते सिर्फ़ु इहो सोचे करे अचिजो कि आहे आनंद सतगुर द्वारे, इन खां पोइ कुझु कोन मिलणो अथव। मतां चओ मैंने इतने दिन सत्संग सुना, अरे ईअं सोचींदा त तव्हां आनंद ई कोन पाए सघंदा कि मां हेतिरा ॾींहं सत्संग ॿुधो, उनजो फल छा मिलंदो। पोइ त तव्हां जेको एसीअ में वेठा आहियो न, इन जो बि सुख कोन पाए सघंदा, हिकु स्थूल सुख। हिकु चए पई मूंखे कि तव्हां केॾी सुविधाऊं ॾींदा आहियो, एसीअ में बि विहारियो, हेठि छा चइबो आहे हिनखे, कारपेट बि विछायो, ऐं ॾिसंदा आहियो का बि दिक़त न थिए। त मां छा चयोमांसि, मां बि अनुभवी आहियां, चयोमांसि माण्हुनि खे हिन सां मतिलब ई कान्हे। हा, म्यूज़िक बि ॾींदा आहियो, ॿारनि जो बि त सुठो लॻंदो आहे ॿुधण में, ही करन जो बि म्यूज़िक, माइक जी व्यवस्था। मां चयोमांसि माण्हुनि खे इन्हनि सां मतिलब ई कोन्हे। कोई बि संत इहो सभु करे न, माण्हूअ खे तव्हां भली गर्मीअ में विहारियोसि, बसि एतिरो चओसि इच्छा पूरी थी वेंदई। तव्हां भली उस में विहारियोसि, तव्हां कुझु बि कठिनाईअ सां सोढ़ में विहारियोसि, ॿुहारी पारायोसि, हुन लाइ उहो छो त उहो सत्संग खे साधन पियो थो सम्झे, उहो सत्संग खे फल कोन पियो थो सम्झे। माण्हू इहो कोन, सिंधी माण्हू बसि, सिंधी उन में बि मायूं, सिंधी मायूं इहो कोन पियो थियूं सोचनि कि असां सॼो ॾींहुं जेका तपस्या कईसीं घर में, जीवन में, उन्हनि सभिनि जो फल आहे ही सत्संग। कॾहिं सम्झंदो माण्हू? सत्संग के साधन कोन ठाहियो आहे 98% माण्हुनि। मां ॿियनि जा बि ॾिसंदो आहियां कि मैं उस सत्संग में जाती हूँ तो मेरा अच्छा हुआ है, सब बाद में हुआ। जब सत्संग सुन रही थी तब अच्छा नहीं हो रहा था। तव्हांजो अनुभव छा आहे? तव्हां छा सोचे करे ईंदा आहियो? अगरि महिरबानी करे अगरि ईअं सोचे ईंदा आहियो कि मां गंगा धाम में वेंदी आहियां, उन सां मुंहिंजा भाई सभु ठीकु थी वेंदो आहे, न त न अचो, कोन खपनि। कोई बि न हुजे, असां बसि 2-3 ॼणा हुजूं, हिकु लाइव हलाइण वारो, हिकु तबलो वॼाइण वारो, हिकु श्रोता, जे भाई हिकु त हुजे, ॻाल्हायूं कंहिंसां बसि, त पोइ ॿी कंहिंजी ज़रूरत कान्हे। हिते उद्देश्य आहे ई कोन कि तव्हांखे असां 10-15 ॾींहं ऐं चऊं हेतिरा ॾींहं कर, कनि सभु इहो ई पिया था, पर ॿिए दरवाजे खां। सत्संग ऊंचो, प्रवचन, ज्ञान व्यान सभु ऊंचो, हाई लेवल जो, पर मंशा कहिड़ी? भाई हिते अचण सां, हीअं करण सां हू थी वेंदो। मां तो चवां न, सभु कुझु करण सां ही थी वेंदो। आहे ई आनंद न आहे त ॿियो छा आहे? तव्हांखे इन में बि आनंद नज़र न अचे त तव्हांखे पोइ छा में नज़र ईंदो? निर्मल बाबा में भाई कृपा आ जाएगी, कृपा रुकी हुई है, हो जाएगा काम।
विश्वामित्र मुनि इन ई पहर में जेको हींअर समय आहे, पहिरियों प्रहर सत्संग शुरू जो कयईं, राति जा 12 करे छॾियईं, पर कोई बोर कोन थियो। कहत कथा इतिहास पुरानी, रुचिर रजनी जुग जाम सिरानी। पुराणियूं पुराणियूं अहिड़ियूं कथाऊं कढी आयो विश्वामित्र। थी सघे तो हू कथाऊं कढियूं हुजई, भई मां ऋषि कीअं थियमि, राजा मां ऋषि कीअं थियमि। त्रिशंकु जी ॿुधाई हूंदई, मेनका जी लिकाई हूंदई, उहा न ॿुधाई हूंदई। ॿिए ॻाल्हियूं ॿुधाई हूंदई, मां हीअं कयो, मां हूअं, पोइ हिकु दफ़ो हीअं थियो। बुजुर्ग वटि त इहो ई हूंदो आहे, पुराणो इतिहास। मां हिकु बि निवेदन कयां, इतिहास तव्हां बि असां बि पाण जमा करे रखंदा आहियूं पंहिंजे जीवन जो। थी सघे डिलीट करे छॾिजो। जीअं तव्हां सम्झो 70 साल जा थी विया, पोइ पुट पोटा गॾु वेठा आहिनि तव्हां सां, ऐं तव्हां उहे खणी वेही रहो ॻाल्हियूं पंहिंजियूं। हिकु दफ़ो ॿुधाइण ठीकु आहे, तव्हां बि भली यादि कयो। अगरि हींअर 50 साल जा आहियो त हींअर बि यादि कयो पुराणियूं स्मृतियूं। उहे सुठियूं हूंदियूं आहिनि, मधुर हूंदियूं आहिनि, पर इन लाइ यादि कयो कि चङी तरह स्मृतियुनि जो आनंद वरितोसीं, बसि पोइ हाणे भुलिजी वञो। उन सां छा थींदो, असांजो बोझ घटि थी वेंदो ऐं असां नई पीढ़ीअ सां थोरो तालमेल विहारे सघंदासीं। न त गैप थी वेंदो ॾाढो। असांजे ज़माने में, मुंहिंजे ज़माने में, इहे छॾे ॾिजो। पर ऋषियुनि जी, संतनि जूं ॻाल्हियूं त कॾहिं पुराणियूं कोन थींदियूं आहिनि। ऐं ऋषि विश्वामित्र त कथाऊं पियो थो ॿुधाए, इतिहास पियो थो ॿुधाए। रुचिर रजनी जुग जाम सिरानी, 2 पहर राति बीतजी वई। तंहिंखां पोइ ऋषि चई, अरे भाई ॾाढी देरि थी वई सत्संग में ई, राति थी वई आहे, हाणे तव्हां विश्राम कयो। त ॿिया मुनि त हली विया विश्राम करण। राम लक्ष्मण बीठा आहिनि। ऋषि चई, वञो छो नथा? त राम चयो तो, साईं तव्हां लेटो, आराम कयो, तव्हां विश्राम कयो, असां जोर ॾींदासीं। इनखे चइबो आहे बिना चए सेवा करण। सुठो शिष्य इहो ई कि ज़रूरी जेका लॻे हुनखे आवश्यक। पुट जे लाइ बि चयो वियो आहे, पुट 3 प्रकारनि जो थींदो आहे। हिकु पुट उहो थींदो आहे जेको बिना चए कमु कंदो आहे, सिर्फ़ु सम्झी वेंदो आहे पुट कि मुंहिंजे पीउ खे हींअर हिन शइ जी आवश्यकता आहे, पाण ई पुछे पाणी ॾियांव या कुझु ही ॾियांव। हिकु इनखे उत्तम चइबो आहे पुट, सुपुत्र। ॿियो मध्यम थींदो आहे कि चईसि त कमु कंदो, कि गोलू बेटा पाणी त भर, पोइ भरींदो, इहो मध्यम पुट। ऐं टियों थींदो आहे कि पुट गोलू पाणी त भर, त गोलू मोबाइल पियो थो हलाए, हा 5 मिंट 5 मिंट। उनखे चइबो आहे निम्न, चवण खां पोइ बि जेको न करे। तीअं ई शिष्य थींदो आहे, गुरूअ जो चेलो, कि चवण खां पोइ बि गुरूअ जी ॻाल्हि न मञे ऐं चवण खां पोइ मञे। ऐं टियों बिना चए मञे, सम्झी वठे कि हींअर छा, पाणी अची करे गुरूअ खे चए, साईं जोर ॾियांव। त मोरारी बापू चवंदो आहे कि अगरि तव्हां गुरू आहियो, हलो गुरू न आहियो, आम इंसान आहियो, पर कोई तव्हांखे जोर पियो थो ॾे घर में, पुट या नुंहुं या पोटनि खां था ॾियारायो, त हर 5 मिंट में उनखे चइजोसि 10 मिंट में कि बस हाणे, न त ॿिए दफ़े ॾींदव ई कोन। हर 10 मिंट में चओसि बस। पर हुनखे छा घुर्जे, जोर ॾियण वारे खे, कि चए न, हू मना करे तो गुरू, पर तब ॾींदो रहे, सेवा काई बि सेवा कंदो रहे।
हिकु गुरुअ जो शिष्य हो, जोर पियो ॾे गुरुअ खे राति जो पहिरियों पहर न, कहिड़ो पहर, 9 खां 3 पहर थींदो आहे, ॿियों पहर। गुरु लेटियो पियो आहे, सिख जोर पियो थो ॾे, जोर ॾींदे ॾींदे गुरुअ खे निंड अची वई। शिष्य वञण लॻो त गुरु अखि खोले छॾी। चईंसि केॾां थो वञी? चईंसि न साईं, मूंखे लॻो तव्हांखे निंड आहे। चईंसि अच्छा अच्छा। उहो नओं आयो हो चेलो, त गुरु पुछेसि तो घणा भाउर आहियो? त शिष्य चएसि तो 4 भाउर आहियूं साईं। अच्छा अच्छा। गुरु खे निंड अची वई, जोर सुठा पियो ॾेसि, निंड जो आई। शिष्य वञण लॻो त गुरु चएसि तो घणा भाउर ॿुधाई तो? चई साईं 4। वरी ॾियण लॻो, भाई जागे पियो तो गुरु। ईअं करे सॼो पहर बीतजी वियो। जीअं ई उथे हू पुछेसि हा छा ॿुधाई? मूंखे निंड अची वई। घणा भाउर आहियो? चईसि साईं 3। त चईसि अरे तो त 4 चयो हुई सवेल। चईसि साईं मां बचंदुमि त इहो बि मोरारी बापू ॿुधाईंदो आहे कि गुरुअ खे बि विवेक रखणु खपे, हुन शिष्य खे बि। के त अहिड़ा थींदा आहिनि शिष्य, हिकु दफ़ो मना करीसि त ओॾी महिल ई छॾे भॼंदा थींदा आहिनि। जीअं भई लय में सम्झो जोर ॾे पियो थो ऐं गुरुअ चईंसि बसि, त जेको हथ मथे आहे न उते ई बीह रहंदो बसि। ईअं बि त शेवा जो बि विवेक थींदो आहे ॿिन्हिनि जो। गुरु बि वीचारो छा करे। अच्छा, वरी के अहिड़ा थींदा आहिनि बिना चए, ज़रूरत बि कान्हे जोरनि जी, जोरी अगरि कंहिं ॾिना कंहिंखे न त पोइ आदत पइजी वेंदी हुनखे। त ईअं बि हथ वठी कंहिंखे बिगाड़णु न खपे। जोरीअ बि ज़रूरत न आहे, घोट खे आदत न आहे अगरि तव्हांजे घोट खे जोरनि जी, त ज़बरदस्ती न ॾिजोसि। जोर ॾियांव साईं, जोर ॾियांव, पोइ ॿिए दफ़े फासंदा तव्हां, आदत पइजी वेंदी हुनखे। राम लक्ष्मण गुरुअ खे जोर था ॾियनि। मुनि बर सैन कीन तब जाई, लगे चरण चापन दो भाई। मुनि बर सैन कीन तब जाई, लगे चरण चापन दो भाई। राम सिया राम, सिया राम, जय जय राम राम। जिनके चरण सरोरु लागी, करत विविध जप जोग बैरागी। राम सिया राम, सिया राम, जय जय राम राम। सिया राम, सिया राम, जय जय राम। तॾहिं विश्वामित्र हुन राम खे चयो बसि हाणे तूं वञ, तूं बि आराम कर। पर तॾहिं बि राम जोर ॾींदो रहियो। बार बार मुनि आज्ञा दीनी, रघुबर जाए सैन तब कीनी। इहा बि हिकु मर्यादा आहे कि वॾनि जी शेवा कयूं था त महिनत थकावट त थिए थी, माण्हू फासी त वञे थो, पर इन में ईअं लॻंदो आहे धर्म जी हिकु ॼण झलक बि मिलंदी आहे कि कोई पोटो ॾाॾे जी शेवा करे। मां बचपन में पंहिंजी ॾाॾीअ खे ज़ोर ॾाढा ॾिना आहिनि। त ज़ोर ॾियारण जो अधिकार उन खे आहे जंहिं कंहिंखे ॾिना हुजनि। सेवा कराइण जो अधिकार उन खे आहे जंहिं कॾहिं कुझु सेवा कई हुजे। फ्रीअ में महांगो पइजी वेंदव,
बिना कुछ ॾिने अगर वर्तव त बार बार मुनि आज्ञा ॾिनी, राम खे बार बार चईंसि, तॾहिं राम उतां उथियो। हाणे वरी ॾिसो, राम लक्ष्मण पंहिंजे रूम में आया, राम जो सुम्हियो न लेटियो त लक्ष्मण जोर ॾियण लॻो राम खे। तेई दो बंधु प्रेम जन जीते, गुरपद कमल पलोटत प्रीते। बार बार मुनि आज्ञा देनी, रघुबर जाय सैन तब कीनी। चापत चरण लखन और लाए, सभय सप्रेम परम सच पाए। लक्ष्मण खे त राम जा चरण स्पर्श करण में परम सुख पियो मिले। त हाणे राम बि चवण लॻो, बस लक्ष्मण तूं हाणे सुम, वञी करे सुम। त लक्ष्मण बि भगवान जा चरण हृदय में धारण करे पोइ उहो बि सुम्हियो। इहे हाणे इन्हनि खे सुम्हण ॾियो, इहे हिते सुम्हिया पिया आहिनि। पोइ सुबुह जो उथंदा, पोइ अॻिते पाण कथा ॿुधंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।